ही पीर ॻोठ खां कानून जो शागिर्द आहे, सोशल वर्कर, समाजी वर्कर नईं महमद नाले जो, जेको हिन धरणे में जेको सिंधु दरिया मां निकिरंदड़ केनालनि खिलाफ़ बबरलो बाईपास ते धरणो लॻी रहियो आहे, उन में पंहिंजी मदद पाण तहत भाऊ ही जेको आहे सो वॉलंटियरली रज़ाकारना तौर ते 5 ड्रम जेको सोशल मीडिया ते ऐलान कयो हुई पाणीअ जे लाइ, 5 ड्रम गिलास ऐं गुगियूं, ही जेको आहे सो 100 जग 20 जग 100 गिलास ऐं ही 5 टप ऐं बोतलूं जेके आहिनि सो पंहिंजे तरफ़ूं ही रज़ाकारना तौर ते भाऊ खणी आयो आहे। हिन भाऊ खे जस लाहिणी जेको क़ौमी तहरीक सिंधु दरिया खे बचाइण ख़ातिर हिन तहरीक जो हिसो बणिजी रहियो आहे। ही 5 टप बि खणी आयो आहे ऐं दोस्तनि खे लीमन जो मां सम्झां थो, ही लीमन जो कटो आहे जंहिंमें लीमा आहिनि। ही हिते सबील लॻंदी मौला जी ऐं हिते जेके एहतजाज में शरीक थींदा उन्हनि जी ख़िदमत भाऊ नईम नाले जेके जस हुजे। भाऊ तव्हांखे असां सलाम पेश कयूं था, तव्हांजी ख़िदमतुनि खे, तव्हांजे जज़्बे खे। तव्हां पंहिंजा कुझु ॿ लफ़्ज़ क़ीमती जेके आहिनि सो उहे असां ऐं सिंध वारनि जे नाम कजो। मां इहो चवणु चाहींदुमि त मां को ज़मीदार न आहियां, न ई मूंखे का जाइदाद मिल्कियत आहे। जेको मुंहिंजो हाल आहे, जेके पर्सनली दोस्त ज़िले खैरपुर जा ऐं तालुके किंगरी जा मूंखे सुञाणनि था, उहे मुंहिंजे हाल मां बख़ूबी वाक़ुफ़ आहिनि त मुंहिंजो हाल छा आहे। लेकिन ही सिंध जो इश्क़ आहे, जेके सिंधु दरिया जा महिमान असां वटि ईंदा। मुंहिंजो चवणु इहो ई आहे त जेके कराचीअ खां बबरलो ताईं जेके बि शहर ज़िला क्रॉस थियनि था, सिंध जा घण घुरिया ऐं सिंधु दरिया जा आशिक़ उन जेको काफ़िलनि जी सूरत में दोस्त अचनि था उनजी मालिकी कनि। वसहार थधी जेको आहे त पाणी जूं सबीलूं वणनि, गर्मी तेज़ आहे, काफ़ी दोस्त निकिरी चुका आहिनि, रस्ते में आहिनि, उन्हनि जी मालिकी कनि। ऐं बबरलो जिते मर्कज़ आहे धरणो लॻे पियो, उतां जे आस पास ज़िले खैरपुर जे दोस्तनि, सखर जे दोस्तनि खे, सोशल समाजी तंज़ीमुनि खे असां इहा अपील था कयूं त वसहार जेको अव्हां खां थी सघे उहो धरणे में आयल ॿाहिरां जेके महिमान सिंधु दरिया जा आशिक़ आहिनि ऐं सिंधु दरिया जा महिमान आहिनि, उन्हनि जी मालिकी कनि। महिरबानी नईम नाले जो भाउ तव्हांजी, ऐं तव्हांखे जस हुजे। अलाह साईं तव्हांखे अजुर ॾींदो। तव्हां धरती